ये जो गोलो काइनात जो देश एको आहे। तमामु वॾो विचोलो नंढड़ो, त इन जो सही जवाबु आहे नंढड़ो। धरतीअ जो गोलो काइनात जो नंढड़ो एको आहे। फिज़िक्स दहश ॿोलीअ जे लफ़्ज़ फिज़िको मां वरितलु आहे। ऑप्शन आहिनि अंग्रेज़ी, यूनानी, अरबी, त इन जो सही ऑप्शन आहे यूनानी, यानी फिज़िक्स जेको आहे उहो यूनानी ॿोलीअ जे लफ़्ज़ फिज़िको मां वरितलु आहे। पाकिस्तान जे नामियारे साइंसदान देश खे नोबेल इनाम सां नवाज़ो वियो। सही ऑप्शन आहे डॉक्टर अब्दुल कलाम। रियाज़ी खे अंग्रेज़ी में देश चइबो आहे, त इन जो सही जवाबु आहे मैथमेटिक्स। हिंदुस्तान खां अरबन वटि रियाज़ीअ जो आयल पहिरियों किताबु देश हो, त इन जो सही जवाबु आहे सधानता। ॿुड़ी या ज़ीरो खे रियाज़ीअ जे मैदान में आणण वारो इनक़िलाबी क़दम मुस्लमान रियाज़ीदान देश जो आहे, जो सही जवाबु आहे अबू मूसा ख्वारिज़मी। यानी ॿुड़ी या ज़ीरो जेका आहे उनखे रियाज़ीअ जे मैदान में आणण वारो जेको मुस्लमान रियाज़ीदान हो उहो अबू मूसा ख्वारिज़मी हो। रियाज़ी असुल में ॻाणीटे जो इल्मु आहे जंहिंजो इंसान सां निहायत देश वास्तो आहे। आगाड्रो हाणोको वेझो, त इन जो सही जवाबु आहे आगाड्रो। पाकिस्तान जो इराज़ी जे लिहाज़ खां वॾे में वॾो सूबो आहे। सिंध, ख़ैबर पख्तूनख्वा, बलोचिस्तान, पंजाब, त इन जो सही जवाबु आहे बलोचिस्तान। इराज़ी जे लिहाज़ खां पाकिस्तान जो वॾे में वॾो सूबो आहे। ख़ैबर पख्तूनख्वा जे अहम तरीन घुमण जी जाइ आहे नीलम वादी, कैलाश वादी, सवात वादी, सोन वादी, त इन जो सही जवाबु आहे कैलाश वादी। पाकिस्तान जो आबादी जे लिहाज़ खां वॾे में वॾो सूबो आहे। ख़ैबर पख्तूनख्वा, बलोचिस्तान, पंजाब, सिंध, त इन जो सही जवाबु आहे पंजाब। पंजाब आबादी जे लिहाज़ खां वॾे में वॾो सूबो आहे ऐं बलोचिस्तान पखिड़े जे लिहाज़ खां पाकिस्तान जो वॾे में वॾो सूबो आहे। दुनिया जी ॿियो नंबर ॾिघी जाबलू चोटी केटू में मौजूदु आहे, त ऑप्शन आहिनि सिंध, पंजाब, बलूचिस्तान, गिलगित बल्तिस्तान, त इन जो सही जवाबु आहे गिलगित बल्तिस्तान। गोरख हिल स्टेशन सूबे में आहे, पंजाब, सिंध, बलूचिस्तान, ख़ैबर पख्तूनख्वा, त इन जो सही जवाबु आहे सिंध। अॻियां आहे त हॉकी रांदि जी शुरूआति मुल्क खां थी, यानी कहिड़े मुल्क खां हॉकी रांदि जी शुरूआति थी हुई। ऑप्शन आहिनि यूनान, हालैंड, इंग्लैंड, ईरान, सही जवाबु आहे ईरान। हॉकी रांदि जी जेका शुरूआति थी उहा ईरान मुल्क खां थी हुई। हॉकी रांदि खे ओलंपिक्स में शामिलु कयो वियो 1890 ईस्वीअ में, 1902 ईस्वीअ में, 1912 ईस्वीअ में, 1908 ईस्वीअ में, इन जो सही जवाबु आहे 1908 ईस्वीअ में। हॉकी रांदि खेॾण लाइ मसनूई गाह सां तयारु कयल ग्राउंड ते विछायल हूंदो आहे, त इन जो सही जवाबु आहे एस्ट्रोटर्फ। कोटड़ी बैराज जुड़ी रास थियो, यानी कॾहिं जुड़ी रास थियो, त इन जो सही जवाबु आहे 1955 ईस्वीअ में। अबलवाह बैराज मां निकिरे थो, कहिड़े बैराज मां? गुडू बैराज, सखर बैराज, कोटड़ी बैराज, त इन जो सही जवाबु आहे सखर बैराज। अबलवाह सखर बैराज मां निकिरे थो। गुडू बैराज सिंध जे शहर वटि अॼियल आहे, कश्मोर। गुडू बैराज सिंध जे कश्मोर शहर वटि अॼियल आहे। सिंधू दरिया ते आख़िरी अॼियल बैराज आहे कहिड़ो? सखर, गुडू, कोटड़ी, त इन जो सही जवाबु आहे गुडू, यानी सिंधू दरिया ते आख़िरी जेको अॼियल बैराज आहे उहो गुडू बैराज आहे। सखर बैराज खे दरवाज़ा आहिनि, ऑप्शन आहिनि 46, 56, 66, त इन जो सही जवाबु आहे 66। सखर बैराज खे 66 दरवाज़ा आहिनि ऐं कोटड़ी बैराज खे 44 दरवाज़ा आहिनि। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जो बुनियादु सन देश में विधो वियो, जो सही जवाबु आहे 1948 ईस्वी। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जो बुनियादु 1948 ईस्वी में विधो वियो। विरहाङे खां अॻु मुल्क जी मरकज़ी बैंक खे देश नाले सां सॾियो वेंदो हो, तो सही जेको जवाबु आहे उहो आहे रिज़र्व बैंक। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान खे देश बि सॾियो वञे थो, त इन जो सही जवाबु आहे बैंक दौलत पाकिस्तान। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान खे क़ानूनी हैसियत ख़ुदि मुख़्तारी वारो एक्ट देश सन में पास कयो वियो, त इन जो सही जवाबु आहे 1964 ईस्वीअ में। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जे सरबराह खे देश सरबो आहे। ऑप्शन आहिनि मेंबर, गवर्नर, सेक्रेटरी, त इन जो सही ऑप्शन आहे गवर्नर। पहिरीं सरबराही कॉन्फ्रेंस में देश मुस्लमान मुल्कनि शिरकत कई, 24, 27, 35, त इन जो सही जवाबु आहे 24। पहिरीं सरबराही कॉन्फ्रेंस में 24 मुस्लमान मुल्कनि कई ऐं पहिरीं सरबराह कॉन्फ्रेंस 1969 ईस्वीअ में मुराकश जे शहर रिबात में थी हुई। ठीकु आहे।
ॿी सरबराही कॉन्फ्रेंस 22 खां 24 फरवरी देश ईसवीअ में थी। ॿी सरबराही कॉन्फ्रेंस 22 खां 24 फरवरी 1974 ईस्वीअ में लाहौर में थी ऐं हिन जी अॻुवाणी ज़ुल्फ़िकार अली भुट्टे कई हुई। इस्लामी सरबराही कॉन्फ्रेंस हर देश सालनि बाद थियण लॻी। 5 3 7 त इन जो सही जवाब है 5। इस्लामी मुल्कनि जी तंज़ीम जो मरकज़ी दफ़्तर सऊदी अरब जे शहर देश में आहे। रियाज़, जिद्दे, मके। त इन जो सही जवाब आहे जिद्दे। ससुई देश शहर जी रहाकू हुई। कराची, ठट्टो, बंबोर। त इन जो सही जवाब आहे बंबोर। ससुई पुन्नू जो किसो त तव्हां ॿुधो हूंदो त उहा ससुई बंबोर शहर जी रहाकू हुई। बंबोर जो भड़ो कराची खां ओभर तरफ़ देश पंध ते आहे। 55 किलोमीटर, 64 किलोमीटर, 60 किलोमीटर। त इन जो करेक्ट ऑप्शन आहे 64 किलोमीटर। बंबोर जो भड़ो कराची खां 64 किलोमीटर ओभर तरफ़ आहे। बंबोर शहर जे उत्तर तरफ़ किले जी भित जे ॿाहिरां हिकु देश जा निशान मिलिया। त ऑप्शन आहिनि कारखाने, घर, ओताक। त इन जो सही जवाब आहे कारखाने। बंबोर वारे किले जे उत्तर ओभर में देश आहे। समुंड, ढंढ, दरिया। त इन जो सही जवाब आहे समुंड। बंबोर जी मस्जिद जी वज़ूअ वारी जाइ देश सां लिथल आहे। गारे, सीमेंट, चुन। त इन जो सही जवाब आहे चुन। अॻे सवाल आहे पाकिस्तान जी हॉकी टीम पहिरियों भेरो बैनुल अक़वामी मुक़ाबलनि में शरीक थी, यानी कॾहिं शरीक थी? जवाब आहे 1948 ईस्वीअ में। हिक मैच में टीम वधि में वधि रांदीगर तब्दील करे सघे थी। 2, 4, 5, 6। त इन जो सही जवाब आहे 4। हॉकी रांदि में रांदीगरनि जो तइदादु केतिरो हूंदो आहे? 8, 9, 10, 11। त इन जो सही जवाब आहे 11। स्काउट तंज़ीम जो बानी आहे। त इन जो सही जवाब आहे क़ाइदे आज़म। यानी स्काउट जेका तंज़ीम आहे हुनजो बानी आहे क़ाइदे आज़म। गर्ल्स गाइड तंज़ीम जी बानी आहे। बेगम जीए ख़ान, बेगम राना लियाकत अली ख़ान, मोहतरमा फ़ातिमा जिन्ना। त इन जो सही जवाब आहे बेगम जीए ख़ान। गर्ल्स गाइड आङिरियूं मथे खणी वाइदो कंदी आहे। 5, 4, 3। त इन जो सही जवाब आहे 3। पाकिस्तान गर्ल्स गाइड एसोसिएशन खे 1989 में इनाम मिलियो। जवाब आहे यूनेस्को पारां। शहीद होश मोहम्मद शीदी जो जनमु देश में थियो। त इन जो सही ऑप्शन आहिनि 1801 ईस्वीअ में। जनरल देश होशूअ जी बहादुरीअ खे अखियुनि ॾिठी। त इन जो सही जवाब आहे चार्ल्स निपियर। चार्ल्स निपियर अंग्रेज जनरल हुयो जंहिं होशूअ जी बहादुरी पंहिंजी अखियुनि सां ॾिठी। होशू शीदी देश जी जंग में शहीद थियो। त इन जो करेक्ट ऑप्शन आहे दुबे, यानी होश मोहम्मद शीदी दुबे जी जंग में शहीद थियो। होश मोहम्मद शीदीअ देश 1843 ईस्वीअ ते शहादत माणी। त इन जो सही जवाब आहे 23 मार्च। होश मोहम्मद शीदीअ 23 मार्च 1843 ईस्वीअ ते शहादत माणी। राइट ब्रदर्स खे ख़्यालु आयो त छो न अहिड़ो देश ठाहियो वञे जेको उॾाम करे सघे। त इन जो करेक्ट ऑप्शन आहे जहाज़। कुझु वक़्त खां पोइ राइट ब्रदर्स हिकु फ्लाइंग देश खोलियो। इन जो सही जवाब आहे स्कूल। असांजी क़ौमी एयरलाइन देश आहे। एयर ब्लू, इंडस, शाहीन, PIA। त इन जो करेक्ट ऑप्शन आहे PIA। खूजा देश शहर में पैदा थियो। तलहार, बदीन, टंडोबागू। त इन जो सही जवाब आहे टंडोबागू। HM खूजा हैदराबाद जे देश हाई स्कूल मां तालीम वरिती। इन जो करेक्ट ऑप्शन आहे नूर मोहम्मद हाई स्कूल। HM खूजा BT जो इम्तिहान देश यूनिवर्सिटी मां पास कयो। त इन जो सही जवाब आहे मुंबई यूनिवर्सिटी मां। HM खूजा खे तालीम जी ख़िदमत एवज़ पाकिस्तान जे सदर पारां देश जो तमिग़ो मिलियो। इन जो करेक्ट ऑप्शन आहे तमग़ाए ख़िदमत। सर शहनवाज़ भुट्टे जो जनमु देश में थियो। त इन जो करेक्ट ऑप्शन आहे गढ़ी ख़ुदा बख़्श। सर शहनवाज़ भुट्टे इब्तिदाई तालीम देश मां वरिती। करेक्ट ऑप्शन आहे लाड़कानी। सर शहनवाज़ भुट्टो देश रियासत जो दीवान मुक़ररु थियो। त इन जो करेक्ट ऑप्शन आहे जूनागढ़ रियासत। सर शहनवाज़ भुट्टो मुंबई जे देश जो मेंबर रहियो। इन जो करेक्ट ऑप्शन आहे पब्लिक सर्विस कमीशन। अब्दुल सत्तार ईदीअ जी माउ खे बीमारी हुई। सिल्ह, माता, मलेरिया, फालिज। त इन जो सही जवाब आहे फालिज।
अब्दुल सत्तार ईदीअ जी मदर खे फ़ालिज जी बीमारी हुई, उनजे करे हू फोत थी वई, वफ़ात करे वई। अब्दुल सत्तार ईदीअ जी सर्विस मुल्क जी कुंड कुड़िछ में ख़िदमत लाइ हाज़िर रहंदी आहे। सही जवाबु आहे एम्बुलेंस सर्विस। मरण वक़्तु अब्दुल सत्तार ईदीअ जी ॼमार हुई। ऑप्शन आहे 88 साल। अब्दुल सत्तार ईदी हिंदुस्तान जे सूबे में ॼाओ। राजस्थान, पंजाब, गुजरात, हरियाणा। त इन जो सही जवाबु आहे गुजरात। अब्दुल सत्तार ईदी जनवरी महीने में ॼाओ, जो करेक्ट ऑप्शन आहे 1928 ईस्वीअ में। सो उम्मीद आहे तव्हांखे लेक्चर पसंदि आयो हूंदो। अगरि चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन दॿाईंदा।